ही जेका मुलाज़िमनि जी रैली आहे नवाबशाह में, जंहिंमें पेटलफ, गस्ता, सपला ऐं रेवेन्यू तंज़ीम, ॿियूं सब्जेक्ट तंज़ीमूं सभु शामिल आहिनि। असां सां गॾु हिकिड़ो उस्ताद ऐं पेटलफ जो इंतिहाई सरगर्म अॻवान जोल सां तालुक़ रखंदड़ ज़िलो सांगड़ साईं इमाम बलोच साहब शामिल आहे। इमाम साहब अॼोकी रैली जे हवाले सां ऐं मुलाज़िमनि सां थींदड़ जेका ज़्यादती आहे, ये जेको ज़ुल्म आहे, इन बारे में तव्हां छा था चओ? असल में सिंध सरकार सिंध असम्बली तारीख़ी असम्बली आहे, जंहिं पाकिस्तान जो ठाराव बहाल कयो। पाकिस्तान में सिंध असम्बली 1830 में बहाल कयो। उन सिंध असम्बली मां सरकारी मुलाज़िमनि लाइ अहिड़ा कारा कानून पास कया विया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि चवां थो, असां सभु मुलाज़िम बि चवनि इहो तरीक़ेकार कोन्हे जेको असां मुतफ़िक़ आहियूं गुलाम रसूल सां, असां मुतफ़िक़ हाजी अशरफ सां, पर अॼोकी इन रैली में असां शहीद बेनज़ीराबाद में बीठा आहियूं। या इमरान खान वारी ॻाल्हि न हुजे त भई जुमे निमाज़ पढ़ी हिकु टंग ते बीहो त कश्मीर आज़ाद थी वेंदी, या उलमाए दीन जेको जुमे निमाज़ पढ़ी ऐं दुआ था घुरनि 98 लख उलमाए दीन पाकिस्तान में दुआ था घुरनि त भई इसराइल बर्बाद थिए। बाबा इसराइल ईअं बर्बाद कोन थींदो, इहा हिकिड़े टंग खणण सां कश्मीर आज़ाद कोन थींदो, ऐं हिन रैलियुनि सां सरकार खे का बि झुरपुर कोन थींदी। अॼु ऐलान करणु घुरिजे, मरकज़ी क़यादत मौजूदा टोटल 42 महकमा आहिनि, उन्हनि सभिनी खे अॼु ऐलान करणु घुरिजे त असां लामहदूद जैसी त इहे कारा कानून वापसि नथा वठो, असीं ओसी ताईं कलम बंदि हड़ताल था कयूं, स्कूलनि खे ताला था हणूं, रेवेन्यू डिपार्टमेंट बंदि हुजनि, तॾहिं कुझु सरकार खे झुरपुर थिए। बाक़ी कॾहिं लाड़काने में, कॾहिं शहीद बेनज़ीराबाद में, कॾहिं बिल्कुल डिवीजन में, कॾहिं हैदराबाद कराची में अहिड़े तरीक़े सां तहरीकूं न हलंदियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां सरकार खे झुकाए नथा सघूं। सरकार खे झुकाइण लाइ तव्हांखे बोल्ड कदम खणणा पवंदा। हाणे हिकिड़ा करोड़पति असांजा सदर जेके 80 लख जी गाड़ी में था अचनि, हिकिड़ो मुंहिंजो जहिड़ो माण्हू जेको बाइक ते थो अचे, मुतासिर त आऊं आहियां न, हिकिड़ो पेटलफ जो आम उस्ताद मुतासिर आहे न, त ख़ुदा रहो असां पंहिंजे क़यादत ते जेके मौजूदु आहियूं सचाई जो सबूत ॾियनि। 1,24,000 प्राइमरी उस्ताद सिंध में आहे। अहिड़े तरीक़े सां गस्टा में केतिरा उस्ताद हूंदा, सपला में केतिरा हूंदा, गवाज़ में केतिरा हूंदा, रेवेन्यू डिपार्टमेंट में केतिरा हूंदा, लोअर एम्प्लॉइज में केतिरा हूंदा। यार महिरबानी करे सचाईअ सां, ख़ुदा रहो सचाईअ सां इन तहरीक खे कामयाबु कयो, ऐं उमेद था कयूं त अॼु इन रैलीअ में असांजी मरकज़ी क़यादत जंहिंमें गस्ता ऐं पेटलफ अहम रोल अदा पिया कनि, उन्हनि जा असांजा मरकज़ी अॻवान ऐलान कंदा त सुभाणे खां सरकार जेकॾहिं असांजा मुतालबा मंज़ूर नथी करे त असां लामहदूद मुद्दत ताईं स्कूलनि खे ताला, रेवेन्यू खे ताला, DC ऑफिस खे ताला, ऐं उन खां मेडिकल जेके मेडिकल वारा असां सां गॾु आहिनि, हॉस्पिटल्स खे ताला। ॾिसो ख़ुदा ॿिनि ॾींहंनि में सरकार, ॿिनि ॾींहंनि में गोॾा खोड़े तव्हांजा टोटल मुतालबा मंज़ूर कंदी। बाक़ी नारेबाज़ी असांजी नारेबाज़ी करे वापसि हलिया वञूं, कॾहिं लाड़काने में नारेबाज़ी था कयूं, कॾहिं हैदराबाद में नारेबाज़ी था कयूं, कॾहिं सी गाॾियूं भरे करोड़ो रुपया ख़र्च करे कराची असेंबली हाउस में हलो, नतीजा कुछ भी कोन्हे। सरकार वाइट एलिफेंट आहे, ताकत आहे, ताकत खे चुकाइण लाइ तव्हांखे नापसंदीदा फ़ैसिला करणा पवंदा, गैर मक़बूल फ़ैसिला करणा पवंदा। पंहिंजे तबियत जे